बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तकीम। उस्ताद क्लास में कहाणी ॿुधाइणु शुरू कई। उस्ताद इहो चयो त जेका मां तव्हांखे कहाणी ॿुधाए रहियो आहियां इहा गौर सां ॿुधो ऐं उन खां पोइ तव्हां उनखे लिखणु शुरू कयो। शागिर्दनि हा कई ऐं उस्ताद उन्हनि खे कहाणी ॿुधाइणु शुरू करे ॾिनी। 4 दोस्त हुया जेके दरिया जे किनारे ते बीठा हुया। उन्हनि हिकिड़ी ॿेड़ी ॾिठी। उन्हनि उन मलाह खे चयो त इहा ॿेड़ी असांखे ॾिए त असां ॿिए पासे ॾे वञूं था, असां पाण हलाईंदासीं। 4 दोस्त उन ई ॿेड़ीअ में गॾिजी वेही रहिया। 2 दोस्त मथे हिसे खां वेठा ऐं 2 दोस्त ॿेड़ीअ जे हेठिएं हिसे खां। ॿेड़ी जो हलणु लॻी त हेठिएं हिसे में पाणी गॾु थियणु लॻो त जेके मथे हिसे वारा हुया उहे सुकून सां ॿेड़ीअ ते वेठा हुया। उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जी परवाह कान हुई। उहे टहक पिया ॾियनि, खिलनि पिया ऐं चवनि पिया त इहो प्रॉब्लम या इहो इशू या इहो मसइलो उन्हनि जो आहे जेके हेठि आहिनि। नतीजे में हू 2 ॼणा महिनत करे रहिया ऐं पाणीअ खे ॿाहिरि कढी रहिया हुया। हू इहो महसूसु करे रहिया हुया त दोस्त आहियूं, ख़ैरु आहे, जेकॾहिं हीअ सुकून सां वेठा आहिनि त असां कमु कयूं था त बहितरु थींदो। पर हू उन ॻाल्हि खे ॿिए रंग ॾेई रहिया ऐं ॿिए तरीक़े सां सम्झी रहिया हुआ। आख़िरकार जॾहिं किनारे ते पहुता त उन्हनि दोस्तनि उन्हनि खे चयो त तव्हां ग़लति करे रहिया हुयो ऐं तव्हांजे करे जेकॾहिं असां चुप करे वञूं हा त ॿेड़ी ॿुॾी वञे हा ऐं ॿेड़ी ॿुॾण खां पोइ उन जो सॼो नुक़सानु असां ॿिन्ही चइनी खे थिए हा। यानी असां त ॿई ॿुॾूं हा पर तव्हां बि गॾु जेको आहे सो इन पाणीअ में ॿुॾी वञो हा। तंहिंजे करे ज़िंदगीअ में जॾहिं बि कंहिं माण्हूअ ते या कंहिं तव्हांजे वेझे क़रीबी रिश्तेदार ते तकलीफ़ अचे त उन जी मदद कयो। ईअं न सोचियो त इहा तकलीफ़ फ़क़ति उन जी आहे ऐं उहो पाण ख़ुदि फेस कंदो या हू उन मां निकिरी ईंदो। जॾहिं तव्हां ईअं कंदा आहियो त ख़ुशीअ जा पल तव्हां ॾे मोटी ईंदा आहिनि ऐं तव्हां में रौनक, ख़ुशियूं ऐं टहक वापसि अचणु शुरू थी वेंदा आहिनि। जॾहिं ॿारनि जो उहा ॻाल्हि ॿुधी त उस्ताद उन्हनि खे ख़ुशीअ में चयो, ठीकु आहे, तव्हां कहाणी इहा लिखो। ऐं उहे जॾहिं लिखी पूरी कयनि त उस्ताद उन्हनि खे मोकल ॾिनी ऐं ख़ुशि थी उहे ॿार पंहिंजे घर ॾांहुं रवाना थिया ऐं वाइदो कनि त हमेशह हिक ॿिए जी मदद कंदा। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता